अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। जेहू पाइन कान कमान में त सीनो सिपर रख, मुँह में माशूकन जा चाक चटका चख, सूरी भाई में शक आशिक थी त उबहें। भलारे बिटदणी जे भलारे बैत सां मुझो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ता थी दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिं जंहिं मां ॿुधी पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 31 अक्टूबर 2025 जुमे जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हां जी ख़िदमत में हाज़ुर अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं अमेरूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लाव लही सघनि। तारीख़ जा वर्क जॾहिं बि वराइबा आहिनि तॾहिं हां ते हुरियाइल उहे माण्हू यादि ज़रूरु पवंदा आहिनि जिन सारी सब्ज मार पए। धरती लाइ जा खोड़ियो आहे, जिन ग़रीब माण्हुनि लाइ जा खोड़ियो आहे, जिन पंहिंजे वेसा खे कॾहिं बि वञाइजण न ॾिनो। ॾुखियाईनि बावजूदि हुननि जदोजहद खे जारी रखियो। अहिड़नि अमुल इंसाननि जी जॾहिं बि ॻाल्हि निकिरंदी आहे तॾहिं जाम साकी यादि ज़रूरु ईंदो आहे। जाम साकी जंहिंजी अॼु सालगिरह मल्हाई पई वञे, असीं खेसि भेटाउनि जा गुलाब अछण लाइ मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जूं लिखड़ियूं अव्हां जे समातनि जी नज़र कंदासीं। सभ खां पहिरियां कामरेड जाम साकीअ जी जीवन पनोतरीअ खे ॾिसूं था त पतो पवे थो नामियारे सियासी समाजी अॻवान जाम साकी जो पूरो नालो मोहम्मद जाम वल्द मोहम्मद बचल जंजी आहे। हुन 31 अक्टूबर 1946 ते ॻोठ जंजी तालके छाछरे ज़िले थरपारकर में जनम वरितो। प्राइमरी तालीम 1953 में ॻोठ मां हासिलु कयाई। मैट्रिक 1963 में लोकल बोर्ड हाई स्कूल छाछरे मां ऐं इंटर 1964 में ऐं BA 1967 में सचल सरमस्ता कॉलेज हैदराबाद मां करण बाद MA सियासत सिंध यूनिवर्सिटी मां कयाई। जाम साकी सियासी सरगर्मियुनि जी शुरूआति हाई स्कूल में पढ़ण दौरान 1961 में कई। हीअ पहिरियों भेरो कॉलेज वारे ज़माने में हैदराबाद स्टूडेंट्स फेडरेशन जो जनरल सेक्रेटरी चूंडियो। सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन क़ाइमु थी त उनजो हीअ पहिरियों सदर चूंडियो। हैदराबाद में थियल हिकु तक़रीब में जाम साकी बंगाल में थियल फ़ौजी ऑपरेशन में बंगालियुनि जे क़त्ल आम ख़िलाफ़ बयानु जारी कयो, जेको BBC रेडियो ऑल इंडिया ऐं ॿियनि आलमी नशरियाती इदारनि तां नशर थियो। जंहिं बाद खेसि सख़्तु हालतुनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो। केतिरा ई साल फ़ौजी ऐं सिविल कानून वटि मुलज़िम क़रार रहियो, जंहिं दौरान हीअ कॾहिं रूपोशी, कॾहिं गिरफ़्तारी, कॾहिं अदालतनि, कोर्ट मार्शलनि ऐं जेलनि जे अताब हेठि रहियो। संदसि रूपोशी दौरान समरी ड्यूटी अटकाव ऐं ॿियनि इल्ज़ामनि हेठि मथसि समरी मिलिट्री कोर्ट में केस लाइ खेसि 1 साल क़ैद ऐं ॾंड जी सज़ा ॿुधाई वई। 10 जनवरी 1972 ते रूपोशी ख़तमु करे नेशनल अवामी पार्टी नेप जे मरकज़ी अॻवाननि सैयद बाकर शाह ऐं ग़ुलाम मोहम्मद लगारी जी प्रेस कॉन्फ्रेंस में ज़ाहिर थियो। उन बाद हुन सिंध जो दौरो शुरू कयो, जंहिं दौरान खेसि सखर मां गिरफ़्तार करे हैदराबाद सिटी थाणे ते आंदो वियो, जिते हुन 10-15 ॾींहं बुख हड़ताल कई। पोइ खेसि 15 फरवरी ते जेल मोकिलियो वियो, जिते पिणु हुन बुख हड़ताल शुरू कई, जेका 2 हफ़्तनि खां पोइ नेप अॻवान जे चवण ते ख़तमु कयाई। संदसि मुलाक़ात ते केतिरे ई अरसे ताईं पाबंदी रही। जेल में क़ैदियुनि खे पढ़ाइण ऐं जेल जी फैक्ट्री में पोहरियो करण सबबि संदसि सज़ा घटि थी ऐं खेसि 1 नवंबर 1972 ते आज़ादु कयो वियो। आज़ादी वारे ॾींहुं फैज़ मोहम्मद कुसूर सां बलूचिस्तान वियो, जिते तंहिं वक़्तु नेप जी हुकूमत हुई ऐं वली ख़ान ज़ुल्फ़िकार अली भुट्टे सां ॻाल्हायो बि हो त खेसि गिरफ़्तार न कयो वञे। हुन ते 1972 ऐं 73 में बग़ावत जो केस मढ़ियो वियो, जंहिं दौरान हुन माहिवार 3 अख़बारूं जारी कयूं, जिन में सिंध मां हलचल सिंधी में ऐं सुर्ख़ परचम उर्दू में ऐं बलूचिस्तान मां जदोजहद उर्दू शामिल हुयूं। उन्हनि मां 2 अख़बारूं सुर्ख़ परचम जदोजहद 1980 ताईं जारी रहियूं, जिन जो पाण एडिटर हो, जॾहिं त हलचल अञा ताईं निकिरंदड़ आहे। फ़ौज ऐं पुलिस छापो हणी खेसि गिरफ़्तार कयो ऐं 1986 ताईं खेसि मुख़्तलिफ़ जेलनि में रखियो वियो।
जंहिंखां पोइ हैदराबाद सेंट्रल जेल मां बीमारी जी हालत में कढी जना अस्पताल कराची में दाख़िल करण बाद खेसि आज़ादु कयो वियो। हीअ सिंध में कम्युनिस्ट अॻवान तौरु उभरियो। 1988 में स्वीडन सां तालुक़ रखंदड़ संसद हम ख़्याल साथियुनि हुनखे जर्मनी, बल्गारिया, स्वीडन ऐं सोवियत यूनियन वग़ैरह जा दौरा कराया। जाम साकी कम्युनिस्ट सियासत खां अॻु ऐं पोइ वारे अरसे में रोज़गार खे बि वक़्तु ॾिनो। 1964 धारे हू वापडा में कुझु अरसो क्लार्क रहियो, पर सियासत सां घणो चाह हुजण सबबि हुन उहा नौकरी बि छॾे ॾिनी। 1998-99 में हीअ स्टेट लाइफ में सेल्स ऑफिसर ऐं हिकु गैर मुल्की कीमियाई कंपनी जो डायरेक्टर बि रहियो। जाम साकी निंढपिण खां ई अदब सां बि वाबस्ता रहियो। संदसि पहिरीं कहाणी टंडे मोहम्मद ख़ान मां निकिरंदड़ ॿारनि जे किताबी सिलसिले गुलशन अदब में शाया थी। उन बाद मुख़्तलिफ़ वक़्तनि ते संदसि 7 किताब शाया थिया, जिन में खावड़ी खिजन, नावलेट, सिंध जी शागिर्द तहरीक, जेको ॿियो भेरो सिंध जी शागिर्द जदोजहद जे नाले सां पिणु छपियो, मज़लूम क़ौमनि जो मुस्तक़बिल, उर्दू में ज़मीर के क़ैदी ऐं सिंधी में ज़मीर जा क़ैदी शामिल आहिनि। जाम साकी जूं सियासी वाबस्तगियूं ऐं हमदर्दियूं मुख़्तलिफ़ पार्टियुनि सां रहियूं, जिन में जून 1964 खां 1991 ताईं कम्युनिस्ट पार्टी, 1968 खां पीपल्स पार्टी, 1970 खां नेशनल अवामी पार्टी शामिल आहिनि। जॾहिं त सोवियत यूनियन टुटण खां पोइ हू 1994 धारे पीपल्स पार्टी जो बाक़ाइदा मेंबर थियो ऐं जुलाई 1994 खां नवंबर 1996 ताईं सिंध जे वॾे वज़ीर अब्दुल्ला शाह जो जबरी पोरिए वारनि मामलनि बाबति सलाहकार पिणु रहियो। 31 अक्टूबर ते जनम वठंदड़ कामरेड जाम साकी 5 मार्च 2018 ते 74 सालनि जी जमार में पसाह पूरा कया। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु नामियारे अॻवान कामरेड जाम साकीअ जी सालगिरह मल्हाई पई वञे। असीं खेसि भेटा पेश करण लाइ मुख़्तलिफ़ लेखकनि जो लिखणियूं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं। कामरेड जाम साकी बाबति रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जो सरवाण जदीद सिंधी साफ़ जो बानी साईं इमदाद ओढो लिखे थो। फ़ौजी आमरन अयूब ख़ान, यहया ख़ान, जनरल ज़ियाउल हक़ जे दौर में कामरेड जाम साकी तरक़ी पसंद सियासी वर्कर जी हैसियत में बेमिसाल कारनामा सर अंजाम ॾिना ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं। 4 मार्च 1966 खां वठी सिंध जे क़ौमी मसइलनि ते शागिर्द अॻवान जी हैसियत में जेका शुरूआत ऐं पहल कई, तंहिं ते मथसि घणनि माण्हुनि छो छंडिया त जाम साकी सियासी ॻाल्हियूं पियो करे। वन यूनिट सां शागिर्दनि जो कहिड़ो वास्तो? असांखे सिर्फ़ु शागिर्दनि जे मसइलनि जी ॻाल्हि करणु घुरिजे, पर जाम साकी इहो चयो त सिंध जो शागिर्द जीअं त बाशऊर आहे ऐं क़ौमी मसइलनि ते वेढ़ में खेनि सरवाणी वारो किरदारु अदा करणो आहे, पोइ थियो बि ईअं जो जाम साकी वारी ॻाल्हि सभिनी खे सम्झ में अचणु लॻी ऐं सिंध जे क़ौमी मसइलनि, मुल्क में जमहूरियत जी बहाली ऐं फ़ौजी आमरनि ख़िलाफ़ु जेका जंग जोटी सिंध जी तारीख़ में हुनखे सुनहरी लफ़्ज़नि सां यादि कयो वेंदो। कामरेड खे 5 मार्च 1967 ते गिरफ़्तार कयो वियो। वन यूनिट ख़िलाफ़ु तहरीक हलाइण जे इल्ज़ाम हेठि ॿियो दफ़ो 28 मार्च 1968 ते गिरफ़्तार कयो वियो। टियों भेरो 28 नवंबर 1968 ते गिरफ़्तार थियो। अप्रैल 1969 में चोथों भेरो गिरफ़्तार कयो वियो। 5हों भेरो साॻे साल 1969 ते गिरफ़्तार थियो। फ़ौजी आमिर यहया ख़ान जे दौर में फ़ौजी अदालत खेसि 1 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई। उन दौर में कामरेड रूपोश हुयो। 1972 में ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जी हुकूमत में गिरफ़्तार थियो ऐं क़ैद वारी सज़ा ते अमल कयो वियो। कामरेड जाम साकी भुट्टो हुकूमत जो पहिरियों सियासी क़ैदी हुयो। सज़ा पूरी थियण खां पोइ आज़ादु थियण बाद वरी खेसि गिरफ़्तार करण जी कोशिशि कई वई, पर कामरेड भुट्टे साहिब जी पूरी हुकूमत दौरान रूपोश रही अवाम खे मुनज़म कंदो रहियो। आमिर ज़ियाउल हक़ जे दौर 1978 में गिरफ़्तार कयो वियो। खेसि 18 महीननि ताईं मुख़्तलिफ़ अज़ियत गाहनि में रखी अज़ियतूं ॾिनियूं वियूं। हुन ते केस लाइ 10 साल सज़ा ॾिनी वई। खेसि लाहौर जे शाही किले में बि क़ैद करे अज़ियतूं ॾिनियूं वियूं।
हुन सिंध तरक़ी पसंद शागिर्द तनज़ीम सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन जो बुनियाद 1968 में विधो। तनज़ीम पंहिंजी जदोजहद जे करे सॼी सिंध में हिकु इनकलाबी सियासी तहरीक तौरु उभरी ऐं फ़ौजी आमरनि जूं नींडूं फिटाए छॾियूं। SNSF जे प्लेटफार्म तां क़ौमी जदोजहद में हज़ारे शागिर्दनि हिसो वरितो ऐं क़ैदो बंद जूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। कम्युनिस्ट पार्टी में बि वॾो अरसो कमु कयाई। शहीद राणी बेनज़ीर भुट्टो कामरेड जाम साकी लाइ बयानु ॾींदे चयो हो त सियासी नुक़्ते निगाह खां हूअ जाम साकी जी इज़त करे थी, जीअं त हू आला आदर्शनि वारो इंसानु आदर्शनि मथां ज़ाती अहसासात खे तरजीह नथो ॾिए। तंहिं करे मिस्टर जाम साकी आउं ॿई हुकूमत जी तहवील में रहियासीं। जाम साकी लाइ ख़ान अब्दुल वली ख़ान पख्तून अॻुवाण चयो हो त 1968 खां वठी खेसि सुञाणा थो। मां जाम साकी खे हिकु मज़बूत, हिकु जफ़ाकश, अरपियल बाख़बर सियासी कारकुन तौरु इंसान ज़ात जे हक़नि लाइ विढ़ंदड़ सम्झां थो। कामरेड जाम साकी क़ौमी जदोजहद लाइ पंहिंजी ज़िंदगी अर्पे छॾी। क़ैदो बंद दौरान मथसि जेके ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं थियूं उन्हनि हुनखे जिस्मानी ऐं ज़हनी तौरु मुतासिर कयो। हुन आवाम जी फतह में आख़िर ताईं यकीन रखियो। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण ऐं जदीद सिंधी साफ़ जे बानी साईं इमदाद ओढो जो लिखियल लेख। प्रोग्राम सोच वीचार में अॼु असीं कामरेड जाम साकी खे भेटाउनि जा गुलाब आछे रहिया आहियूं। कामरेड जाम साकी सॼी ज़िंदगी इस्तेसाल ऐं अमृत ख़िलाफ़ जाखोड़ींदे गुज़ारी। हू सिंध जी सियासी तारीख़ जो इंतहाई मुतहरिक किरदारु हो। असांजे मुल्क में तरक़ी पसंद तहरीक जो तोड़े जो कमु त गच आहे, पर उहा तहरीक मुसलसल रियासती अताब ऐं जबर हेठि हुजणु ऐं अंदरूनी छिकताण सियासी क़िबला ऐं मर्कज़ मुल्क खां ॿाहिरि हुजण जे करे मुख़्तलिफ़ मसइलनि जो शिकार रही आहे, पर पोइ बि उन तहरीक जो माज़ी एतिरो मायूस कंदड़ न रहियो आहे। उन तहरीक जे बुनियादनि में हसन नासिर खां नज़ीर अब्बासी ताईं केतिरनि ई शहीद कारकुननि जो रत शामिलु रहियो आहे। माज़ी में इस्तेसाली क़ुवतनि अवाम दुश्मन टोलनि ऐं अमृत खे जेका ललकार थी आहे त उहा घणे भाङे उन तहरीक तरफ़ां थी आहे। तरक़ी पसंद तहरीक ऐं अवाम दोस्त जदोजहद जो ज़िक्र कामरेड जाम साकी जे प्रचार खां सवाइ अणपूरो रहंदो। जाम साकी खे जेल ऐं क़ैदो बंद जूं तकलीफ़ूं हीणो करे न सघियूं। न सिर्फ़ु हुन क़ैद ऐं जेल जूं तकलीफ़ूं भोॻियूं, पर रूपोशी में बि तमामु घणो वक़्तु गुज़ारियो। हू आवाम दोस्त सियासत सां वाॻियल कारकुननि जो आइडियल हो। कामरेड जाम साकी बाबति मीर थेबे लिखियो, ॾाढनि ख़िलाफ़ु वेड़ जी अलामत जाम साकी हो, जंहिं सिंध में खाबी धुर जी पार्टी ठाही। सिंध में कम्युनिस्ट पार्टी जमाल नक़वी न जाम साकी ठाही हुई। उन में को बि शक न आहे त नज़ीर अब्बासी पंहिंजी सॼी ज़िंदगी पार्टी लाइ गुज़ारी ऐं आख़िर में उन मक़सद लाइ जान ॾेई छॾी। जाम साकी बि ईअं पंहिंजी सॼी ज़िंदगी पार्टी लाइ गुज़ारी। ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में हू नफ़्सियाती तौरु हीणो ऐं सिहत जे ॿिनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो हो, पर हुन जा खीसा ख़ाली हुआ। हीउ उहो माण्हू हो जेको सिंध में हीणनि माण्हुनि जी वेढ़ वारे मुहाज़ ते अॻिभरो रहियो। ख़राबु हालतनि हूंदे हुन लगातार जदोजहद कई ऐं लगातार कमु करण वारी हुनजी जुस्तजू खेसि बीमारियुनि में विझी छॾियो। हू अहिड़ो शख़्स हो जंहिंजे किरदारु न रुॻो कम्युनिस्ट पार्टी जे माण्हुनि खे मुतासिर कयो, पर पार्टी खां ॿाहिरि वेठल माण्हुनि खे बि मुतासिर कयो, जिन में अदीबनि ऐं दानिश्वरनि जो वॾो तइदादु शामिलु आहे। एतिरे हद ताईं जो मथिएं तबिके जा कुझु माण्हू पिणु हुन जे सियासी किरदार खां मुतासिर रहिया। जेतोणीकि सिंध यूनिवर्सिटी, लियाकत मेडिकल कॉलेज, ज़रई कॉलेज टंडो जाम ऐं उन ज़माने जे कॉलेज ऐं अॼोकी मेराण इंजीनियरिंग यूनिवर्सिटी जा शागिर्द क़ौमी सवाल ते पार्टी पॉलिसी खे पसंदि न कंदा हुआ, पर उन हूंदे बि उहे जाम साकी सां प्यारु कंदा हुआ। हो इन दौर जो मशहूरु सियासी हीरो हो। उर्दू ॻाल्हाईंदड़ बि हुनजी इज़त कंदा हुआ। ॿियनि सियासी पार्टियुनि जे अॻुवाननि वटि बि जाम जो वॾो एतिराम हूंदो हो। उन्हनि ॾींहंनि में सॼी कम्युनिस्ट पार्टी में जेकॾहिं रुॻो जाम असांजे पासे थी वेंदो हो त असीं आराम सां अक्सरियत में अची वेंदा हुआसीं। पार्टी जो सुजाॻ लॾो त असां सां मुतफ़िक़ हूंदो हो, पर जॾहिं हू ॿुधंदा हुआ त जाम साकी जमाल नक़वी सां गॾु आहे त उन्हनि लाइ असां सां गॾु बीहणु मुश्किल थी वेंदो हो। ईअं ई जाम खे पंहिंजे पासे करे जमाल नक़वी खे हारायो। नाज़िश ऐं एज़ाज़ नज़ीर पार्टी में अॻुवाणी जो रिवायती मॉडल हुआ।
पर प्रोफेसर जमाल जाम साकी खे पार्टी अंदर अक़लियत खिलाफ़ वॾी कारीगरी सां अॻियां कंदो हो। सियासी तौरु कमज़ोर हुजण करे हुन जाम खे सिंध जे दौरे ते मोकिलियो त जीअं हूअ पार्टी जे सोचींदड़ ज़हननि खे संसद लाइ खणी अचे। पार्टी जी अंदरूनी जदोजहद ते पाण कॾहिं ॿिए भेरे ॻाल्हाईंदासीं। अॼु सिर्फ़ु जाम खे भेटा ॾियण लाइ ही चंद सिटूं लिखी रहियो आहियां। जाम सिंध में कम्युनिस्ट जदोजहद जो हिकु लेजेंडरी यानी ॾंद कथाई किरदारु हो। ईअं बि न आहे त जाम सियासत में हुजण करे सिर्फ़ु हिकु नज़रियाती ऐं ख़ुश्क मिज़ाज माण्हू हो। हू हिकु आशिक़ मिज़ाज पिणु हो। खेसि शाइरी बेहद पसंदि हुई। हुन जा कुझु अणपूरा इश्क बि हुआ। उहो भला कंहिंखे विसरियो हूंदो त हुनजी पहिरीं घरवारी माई सुखा जेका हिकु सबा जी थिरियाणी हुई, हुन जाम जे क़ैद वारे ॾींहंनि में खूह में टिपो ॾेई पंहिंजो अंत आंदो हो। जंहिंजी ख़ुदकशी बाद कई ॻाल्हियूं थियूं जेका ॻाल्हि अञा ताईं गुज़ारत बणियल आहे। जाम साकी हिकु तख़लीक़ी ज़हन हो। उहो हुन जो ई ख़्यालु हो त मुल्क जे नामियारनि शख़्सियतनि खे हुन जे केस में फ़ौजी अदालत में आणिजे। उन लाइ हुन बेनज़ीर भुट्टो, वली ख़ान, मीर गौस बख़्श बज़िंजो ऐं ॿियनि वॾनि नालनि खे केस में शामिलु कयो। असांखे उन वक़्तु इहो शक हो त ॼाणायल वॾा नाला अलाए फ़ौजी अदालत में पेश बि थींदा या न, पर जाम सदाईं पुरुमेद रहियो ऐं पोइ उहे सभु हुनजे दिफ़ा लाइ हाज़िर थिया। उहा हुनजी पुरुमेदी हुई जो हू कम्युनिस्ट पार्टी जे चंदे लाइ खुरन जे रूहानी पेशवा पीर साहब पागारे शाह मर्दान शाह वटि बि हलियो वेंदो हो ऐं हुन जाम खे कॾहिं ख़ाली हथे न मोटायो। रुगो पीर पगारो ई न, मुल्क जा केतिरा ई कामोरा, वापारी ऐं सनतकार बि जाम साकी खे कम्युनिस्ट पार्टी लाइ चंदो ॾींदा हुआ। जाम साकी सां गॾु पंहिंजी सियासी कैरियर में 2 भेरा जेल में आऊं बि रही चुको आहियां, जिते असांखे C क्लास में रखियो वियो। हिकु जेल सुप्रिटेंडेंट असां जो ख़्यालु कंदे बर्दाश्ती यानी जेल में ख़िदमतगार ॾियण जी आछ कई, जेका जाम साकी इहो चई ठुकराए छॾी त न, असां पंहिंजो कमु पाण कंदासीं। जॾहिं हुनखे जना अस्पताल में स्पेशल वार्ड में आंदो वियो हो त उन वक़्तु हुनजी ज़हनी सघ मुतासिर थी चुकी हुई ऐं उन ॾींहुं मूंखे उहो नज़र आयो त जाम साकी ज़हनी तौरु ठीकु कोन्हे। जेको इतला मूं पार्टी जे सेंट्रल कमेटी खे बि ॾिनो, पर हिकु कामरेड ग़ुलाम रसूल सहते हमेशह वांगुरु मुंहिंजे उन ॻाल्हि ते हिकु शकी एतिराज़ु कयो ऐं चयाईं त ईअं न आहे, हूअ मकुर पियो करे। जॾहिं त जाम वाक़ई बीमार हो। जाम साकी पिछाड़ी ताईं जमाल नक़वी ग्रुप सां गॾु रहियो, पर उन्हनि संस का बि सार संभाल न लधी ऐं हुनखे बेसरो सामान में अकेलो करे छॾे विया। पोइ हू अकेलाई ऐं तन्हाई में सूफ़ी थियो। पीपल्स पार्टी जॉइन कयाईं। हिकु इंश्योरेंस कंपनी जो नुमाइंदो थियो। उन्हनि ॾींहंनि में संदसि सिहत का बहितर न हुई। उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि हूंदे जाम साकी जी जदोजहद ऐं किरदार खे पार्टी जी तारीख़ में विसारे नथो सघिजे। हुन क़ौमी ऐं जमहूरी जदोजहदनि में बहितरीनु किरदारु अदा कयो। हू सिंधी क़ौमप्रस्तनि सां गॾु बि जदोजहद में कुल्ह कुल्हे में मिलाए हलियो। हू इंतिहाई ईमानदार हो। कॾहिं बि हुन ॻुझनि इदारनि सां के खुफ़िया तालुकात क़ाइमु न कया, जीअं अॼुकल्ह केतिरा ई अॻुवान क़ाइमु करे उन्हनि लाॻापनि मां फ़ाइदो वठी रहिया आहिनि। अॼोके हिन कमर्शियल दौर में हूअ केतिरनि ई मौक़नि ते नज़रअंदाज़ कयो वियो, पर कॾहिं बि सफ़र में भाड़ियो न थियो। हुन सॼी उमिरि वॾनि वसीलनि खां सवाइ गुज़ारी। हुन ज़िंदगी जूं समूरियूं सख़्तियूं बहादुरी सां सटियूं। हिन अज़ीम शख़्स खे भेटा ॾियण लाइ केर बि रही नथो सघे। प्यारा जाम, असां तोखे ऐं तुंहिंजी जदोजहद खे कॾहिं बि विसारे न सघंदासीं। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मीर थेबी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे। सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुखातिब आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु असीं पोरतन लाइ सारी सभु जमार जा खोड़ींदड़ कामरेड जाम साकी खे भेटा पेश करे रहिया आहियूं। जाम साकी खे भेटा पेश करण लाइ कंवल मेघवाड़ जो लिखियल लेख अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था। मज़लूमनि जे हक़नि लाइ पाण पतोड़ींदड़ अमर इंसान कॾहिं बि वेसर जे वर नाहिनि चढ़ंदा। तारीख़ सदाईं पंहिंजे सुनहरी वर्कनि में उन्हनि खे जाइ ॾींदी आहे। अहिड़ो ई हिकु बाब तारीख़ जो न विसरंदड़ बाब कामरेड जाम साकी बि हो।
जंहिं पंहिंजी कुल जमार मज़लूम आवाम जे हक़नि लाइ विढ़ंदे गुज़ारी। जागीरदारनि वॾेरनि ऐं सरमाएदारनि सां हुन चोटी जा टकर खाधा। हारियुनि ऐं पोरितनि ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ हुन हर मुहाज़ ते आवाज़ उथारियो। कामरेड जाम साकी खे वक़्त जे हुक्मरान जे सख़्तियुनि साणु न कयो। कारूंजर जहिड़े मज़बूत कामरेड खे जेलूं बि झुकाए न सघियूं। हुन कोड़नि ऐं फटकनि जे सज़ाउनि अॻियां बि आण न मञी। हूअ जेको छाछरे जी सरज़मीन जो माण्हू हो ऐं पोइ जॾहिं अॻुवाण थी निकितो त सॼी दुनिया में पंहिंजो नालो क़ाइमु कयाईं। कामरेड जाम साकी अवामी हक़नि लाइ कयल जदोजहद खे हुन खावड़ी खिजनि सिंध जी शागिर्द तहरीक ऐं तारीख़ मूंखे न विसारींदी जे उनवान सां किताबनि में कलमबंद पिणु कयो। सोवियत यूनियन जे टुटण जो ॾुख बि ॿियनि कामरेडनि जी जाम साकी बि बर्दाश्त कयो ऐं केतिरे अरसे ताईं मायूस थी घर ताईं महदूद थी वियो। सारी सबजमार साबित क़दम रहंदड़ कामरेड जाम साकी खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे। ऐं हाणे कामरेड जाम साकी बाबति मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जा तासर अवां जे समातनि जी नज़र करियूं था। तोड़े जो हीअ तासर कामरेड जाम साकीअ जे लाॾाणे वक़्तु ॾिना विया हुआ, पर संदसि शख़्सियत ते राय तौर शामिल करे रहिया आहियूं। मामा यूसुफ लगारी लिखे थो, 4 मार्च जो वाक़ियो त पंहिंजी जॻह ते आहे, पर कामरेड जाम साकी मूं गॾिजी शागिर्द जदोजहद जी शुरूआत हैदराबाद खां कई। 60 ऐं 65 जो ॾहाको हो। उन वक़्तु शागिर्द यूनियन जो बुनियादु विधो ऐं असां ॿिन्ही गॾिजी भरपूर जदोजहद कई। कामरेड जाम साकी मास्तर जो पुटु हो ऐं आउं मुंशी जो पुटु आहियां। हैदराबाद स्टूडेंट्स फेडरेशन जे नाले सां शागिर्द जदोजहद तारीख़ जो हिसो आहे। कामरेड जाम साकी सचाई सां जदोजहद कई, कॾहिं बुख ते बि रहियो, चांहि बिस्कुट ते बि गुज़ारो कयाईं ऐं सचाई सां सियासी मैदान में पाण मल्हाईंदो रहियो। संदसि जदोजहद उहा वाहिद जदोजहद आहे जेका मज़लूमनि जे हक़नि लाइ हुई। कामरेड जाम साकी उहो वाहिद सियासी लीडर हो जंहिं शेख मुजीबुर रहमान जी सरेआम हिमायत कई हुई। कामरेड इमदाद काज़ी लिखे थो, कामरेड जाम साकी तबक़ाती निज़ाम ख़िलाफ़ विढ़ांद कई। हीअ पंहिंजी सॼी ज़िंदगी में कॾहिं बि शाहूकार बणिजण जो ख़्वाहिशमंद न रहियो। हुन जी जदोजहद पीढ़ियल तबक़नि लाइ हुई। हुन जी जदोजहद खे सदाईं यादि रखियो वेंदो। ताज जोयो लिखे थो, कामरेड जाम साकी ऐं अब्दुल वाहिद आरिसर थर जी मिट्टी में जन्म वठंदड़ वॾा नाला हुआ। ॿिन्हीअ जी जदोजहद मज़लूम क़ौमनि लाइ हुई। कामरेड जाम साकी जे विछोड़ जो ख़्यालु भरिजी नथो सघिजे। हारियुनि मज़दूरनि शागिर्दनि खे जेको कामरेड जाम शऊर ॾिनो, उहो तबक़ाती समाज जे ख़ात्मे ताईं ज़िंदा रहंदो। इमदाद चांडियो लिखे थो, कामरेड जाम साकीअ सियासी मैदान में बहादुरी सां जदोजहद कई। जाम साकी जा नज़म बि मशहूरु हूंदा हुआ। हिकु नज़म त साईं जीएम सैद खे बेहदि पसंदि हूंदो हो। हूअ फरमाइशूं करे उहो नज़म ॿुधंदो हो। जाम साकी वॾो उत्साह जो सबबु हो। हू हिकु वॾो ख़्यालु छॾे हमेशह लाइ हलियो वियो। हुन जी जदोजहद हारियुनि पोरितनि लाइ रहनुमाई वारो किरदारु अदा कंदी रहंदी। कामरेड ग़ुलाम रसूल सहते लिखियो, सिंध में शागिर्द तहरीक खे सुञाणप कामरेड जाम साकी ॾिनी। सिंध नेशनल स्टूडेंट्स फेडरेशन ऐं DSF जो बानी लीडर हो। कामरेड जाम साकी हैदरबख्श जतोई खां पोइ सिंध हारी कमेटी में वॾो किरदारु अदा कयो। हू क़ुर्बानी जदोजहद जो नालो आहे। हुन सॼी जमार पोरितनि लाइ जदोजहद कई। जाम साकी मुल्क में तबक़ाती शऊर ॾींदड़ माण्हुनि मां हिकु हो। ताज मरीअ लिखे थो, कामरेड जाम साकी हारियुनि जे हक़नि लाइ तमामु वॾी जदोजहद कई। कामरेड जाम साकी पंहिंजी ज़िंदगी में कॾहिं बि मायूस न थियो। शागिर्द सियासत जा बुनियाद विझंदड़ जाम साकी हो। हूअ वक़्त जो वॾो पाबंद हूंदो हो। डॉक्टर दोदे मेहरी लिखियो, कामरेड जाम साकी बहादुरी सां पोरितनि हारियुनि मज़लूम क़ौमनि जे लाइ जदोजहद कई। हुन सॼी ज़िंदगी सियासी जदोजहद लाइ वक़्फ़ कई, पर कंहिं बि आमिर आॾो न झुकियो। संदसि विछोड़ो ॾुखाईंदड़ रहियो। नामेरे लेखक जामी चांडी लिखियो, कामरेड जाम साकी मज़लूम आवाम जे हक़नि लाइ भरपूर नमूने सां जदोजहद कई। अहिड़ी जदोजहद मां हर माण्हू खे सबक़ु हासिलु कंदे
पंहिंजनि हक़नि लाइ अहिड़े नमूने सां जदोजहद करणु घुरिजे। हूअ 1970 वारे दौर में शागिर्दनि लाइ रोमांस जी अहमियत रखंदड़ हो। नामेरो लेखक नसीर मिर्ज़ा लिखे थो, जाम साकी खाबी धुर जो वॾो नालो हो। हीमो कालाणी सोबे ज्ञानचंदाणी वांगुरु कामरेड जाम साकी बहादुरी सां जदोजहद करे सिंध जी तारीख़ में पंहिंजो नालो सुनहरी अखरनि सां लिखाए छॾियो। कामरेड जाम साकी जो वास्तो ग़रीब घराणे सां हो। हू कॾहिं बि पैसे जी लालच में कोन विकाणो। अहिड़ियुनि शख़्सियतनि ते मुल्क ऐं क़ौम खे नाज़ हूंदो आहे। सारंग जाम लिखियो, मुंहिंजे वालिद कामरेड जाम साकी सादगी सां ज़िंदगी गुज़ारी, पंहिंजो घाट ऊचो रखियाईं। आऊं वालिद जी ख़िदमत में हर वक़्तु हाज़ुर रहियुसि। कामरेड जाम अक्सर मूंखे हिदायत कंदो हो त नौकिरी वॾी शइ न आहे, माण्हू वॾी शइ आहे। उन करे पंहिंजे ज़मीर सां सचाई कंदे माण्हुनि जी ख़िदमत कंदो रहिजा। आऊं कामरेड जाम जे ॿुधायल रस्ते ते हलंदो रहियो आहियां। नाम्यारे लेखक एजाज़ मंगी लिखियो, उहो दौरु हाणे दूर दूर ताईं नज़र नथो अचे। उहे मंज़र हाणे किथे बि कोन्हनि। उहे आवाज़ ॼण त आसमान गिही वियो। जिन आवाज़नि में तारीख़ जी तब्दीली जो पको वचन विज वांगुरु जरकी वकड़ खाईंदो हो। उहो दौरु केतिरो न अमल हो। जंहिं दौर में मखदूम महीउद्दीन जा गीत गूंजंदा हुआ। जंहिं दौर में जेल जे सीखनि मां सुबुह जो मंज़र ॾिसी फैज़ लिखंदो हो, सुबुह आज़ादी। ऐं जॾहिं हद नज़र ताईं जमा थियल हारियुनि खे पसी हुनजी दिलि ख़ुशी सां धड़की चवंदी हुई, हम मेहनत कश जग वालों से जब अपना हिस्सा मांगेंगे, एक खेत नहीं एक बाग नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे। जब सफ़ सीधी हो जाएगी, जब सब झगड़े मिट जाएंगे, हम हर एक देश के झंडे पे एक लाल सितारा मांगेंगे। सो उहा हिकु ॻोठु, हिकु शहर, हिकु देश या खणी हिकु खंड जी ॻाल्हि न हुई। उहो पूरी दुनिया जो किसो हो। उहा दुनिया जेका सरहदनि में फासी तमामु घणी तकलीफ़ सां साह खणंदी हुई, उन दुनिया खे आजो ऐं आज़ादु करणो हो। उहो तमामु वॾो इनक़लाबी ख़्यालु हो। हिकु अहिड़ो ख़्यालु जेको आम ॿुधण वारे खे अजीब लॻंदो हो, पर मुनी सदी ताईं उन नामुमकिन ॻाल्हि खे उन्हनि माण्हुनि मुमकिन करे ॾेखारियो जेके बग़ावत जी बाहि सबबु मशल वांगुरु ॿरंदा हुआ। उहे माण्हू जेके हिकु पार्टी, हिकु परचम, हिकु निज़ाम, हिकु नारे में यकीन रखंदा हुआ। उहे दुनिया जे मज़दूरनि खे मुतहद करण जो सॾु ॾींदा हुआ ऐं उन्हनि खे चवंदा हुआ त तव्हां वटि वञाइण ज़ंजीरनि खां सवाइ ॿियो कुझु बि कोन्हे। उहे अरड़ा इनक़लाबी जेके हिन दुनिया खे उन नज़र सां ॾिसंदा हुआ जंहिं नज़र सां ख़सीस शयुनि खे ॾिठो वेंदो आहे, उहे कंहिं ॿी दुनिया तख़लीक़ करण जी जदोजहद में हूंदा हुआ। उन्हनि जी आॾो हिकु देश जो न पर दुनिया जो सुवालु हो। समूरी दुनिया में उनजी हिकु पार्टी हूंदी हुई। उन पार्टी खे हू माउ सम्झंदा ऐं सॾींदा हुआ। उन माउ जो हर पुटु उनजो कामरेड ऐं उन्हनि जो साथी हो। उनजा रंग सफ़ेद हुआ, स्याह हुआ, या हू सांवरा हुआ, या हूअ निडड़े नक ऐं फिके रंग वारा हुआ, पर हू सभु हिकु हुआ। उनजी सोच, उनजी सम्झ, उनजो हौसलो, उनजी राह ऐं उनजी मंज़िल हिकु हुई। हू भले मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॿोले ऐं अलॻि अलॻि टोलियूं ठाहे पंहिंजे पंहिंजे देश मां हलिया हुआ, पर उनजे परचम ते हिकु लाल सितारो हो। हू आलमी सियासत जे आसमान खे सुर्ख़ सितारनि सां चमकाइण आया हुआ। उन्हनि इंसाननि जहिड़ा इंसान जे अखियुनि जा ॾीआ ॿारे बि तलाश कजनि त उनजो दीदार तमामु घणो कठिन आहे। हूअ हिन दुनिया जे साहिल ते सपरनि जा सौदागर थी आया हुआ। उन्हनि पूरे जग खे जरकाइण जी जूत जलाई हुई। अॼु उहे न आहिनि त इन धरती ते केतिरो न अंधेरो छांइजी वियो आहे। उन अंधेरे जो अहसासु उन वक़्तु वधी वञे थो जॾहिं कोई कम्युनिस्ट सियासत जो सुर्ख़ सितारो शुआब साक़िब बणिजी ऐं रोशनी जी आख़िरी लकीर बणिजी मिटी में मिली वञे थो। उहो शख़्स जेको इनक़लाब खां वधीक हिकु मुसलसल जदोजहद ऐं क़ुर्बानी जी अलामत हो। उहो शख़्स जेको आलमी कम्युनिस्ट तहरीक सां लाॻापियल हो। जेको शख़्स थर जे भिटनि मां निकितो ऐं हुनजे नाव जा नारा मास्को जे चौराहनि ते लॻंदा हुआ। हुन जे लाइ ओभर जर्मनी मां पोस्टर शाया थींदा हुआ। हुन ते थींदड़ टार्चर जूं ख़बरूं बैन अल-अक़वामी अख़बारनि में पधरियूं थींदियूं हुयूं। उहो सिंध में कम्युनिस्ट तहरीक जी अलामत हो। जेतोणीकि कम्युनिस्ट सियासत शख़्सियत परस्ती खे तमामु घणो नापसंद कंदी आहे, पर पोइ बि सिंध में हुन लाइ परस्तारनि जो तमामु वॾो हल्को पैदा थी पियो।
हूँ त हुनजो नालो पाकिस्तान सतह ते बि इज़त ऐं एतिराम सां वरितो वेंदो हो, पर हुन लाइ मुहबत जो माॻ वरी बि उहा धरती हुई जंहिंजे मथां सिंधु दरिया वहंदो हो ऐं हू पाण खे उन दरिया जो कतिरो सम्झंदो हो। उहो कतिरो जेको फितरत जे फेरे में हलंदो रहे थो ऐं कॾहिं बाफ़ बणिजी आसमान ते उॾामी वञे थो ऐं कॾहिं मींहं जो कतिरो बणिजी धरती ते किरे थो। उहो शख़्स जंहिं सिंध जे सियासी हुंदाही में पहिरियां ॾीआ ॿारिया हुआ, उहो शख़्स जंहिं हैदराबाद खे बुनियादु बणाए शागिर्द सियासत में इनकलाबियत दाख़िल करण जी कोशिशि कई, उहो शख़्स जंहिंजी चौथी मार्च जी तारीख़ सां अणटुट रिश्तो हो, उन शख़्स जे साह जी तंद 5 मार्च ते टुटी पई ऐं सिंध जी सोशल मीडिया ते उन ॾींहुं उन शख़्स खे हर सोचींदड़ ज़हन भरपूर भेटा ॾिनी। जाम साकी उन पार्टी जो अॻवान हो जेका तारीख़ जे समुंड में टाइटानिक ॿेड़े वांगुरु 2 टुकर थी टुटी पई। उहा तोड़ फोड़ सिर्फ़ु पाकिस्तान ताईं महदूद न हुई, पर उहा भञ-डाह आलमी सतह ते थी ऐं उनजे नतीजे में न सिर्फ़ु दीवार बरलन पर ख़ुदि सोवियत यूनियन बि टुटी वियो। सोशलिस्ट निज़ाम सां गॾु ॼण त दुनिया जे इनकलाबियुनि जो सपनो टुटी पियो। सच इहो आहे त उहो सपनो ई उनजी ज़िंदगी हुई। उन्हनि खे उन सुर्ख़ सपने जी साबिया वारी सियासत खां सवाइ ॿियो कुझु ईंदो बि कोन हो। उन करे अक्सर कम्युनिस्ट सोवियत यूनियन जे ज़वाल खां पोइ पंहिंजे वतन में जलावतन बणिजी जींदा रहिया जेके असल कम्युनिस्ट न हुआ ऐं उन्हनि सिर्फ़ु तरक़ी पसंदी जी उभरंदड़ लहर ते पंहिंजी ज़ात जी कश्ती कुॾाइण जी कोशिशि कई हुई। उन त पाण खे किथे न किथे फिट करे वरितो, पर जेके सचा सुर्ख़ा हुआ उहे सॼी हयाती हिन समाज में मिस फिट रहिया। केरु सचो कम्युनिस्ट हो, इन सवाल जो हिकु जवाबु उन्हनि इंसान जे सर्द जंग खां पोइ वारी ज़िंदगी बि आहे। हू जेके आख़िर ताईं इहा ॻाल्हि तस्लीम कंदा हुआ त दुनिया में सची सियासत तबक़ाती निज़ाम जे ख़तमु करण वारी आहे, बाक़ी ॿियो सभु कुझु उहो सभु कुझु आहे जेको सची सियासत न आहे। जाम साकी सिंध जे माण्हू सां तमामु वेझो रहियो ऐं हुनजी ज़िंदगी जो हर मंज़रु उनजे अखियुनि जे साम्हूं रहियो। उन करे हुनजे सिलसिले में अहिड़ी का ॻुझी ॻाल्हि कोन्हे जेका सिंध वासियुनि जे मालूमात में न हुजे। हुन कम्युनिस्ट कल्चर में पंहिंजो जेको किरदारु जोड़ियो हो उनखे हिकु नावल जे अंदाज़ सां कलमबंद करे सघिजे थो। ख़ासि तौरु हुनजो रूपोशूं ऐं उन्हनि रूपोशन में पेश ईंदड़ वाक़िया ऐं उन माहौल में पाण खे हुन जीअं सियासी तौर ते मुतहरिक रखियो, उहो सभु कुझु उन दौर में त आलमी कम्युनिस्ट तारीख़ जो हिकु अक्स हो, पर हिन दौर में उहे ॻाल्हियूं बिन अफ़सानवी महसूसु थींदियूं, छो त हीउ दौरु उहा राह छॾे चुको आहे जंहिं राह ते हसन नासिर खां वठी नज़ीर अब्बासी ताईं हिकु सुर्ख़ लहू जी लकीर आहे। उहा लकीर हिन वक़्तु घणे हद ताईं लटिजी वई आहे, पर जॾहिं बि तब्दीली जी वॼ वराका ॾिना ऐं जॾहिं बि तब्दीली जा बादल बरसिया त उहा लकीर चिटी थी पवंदी ऐं उहा लकीर असांखे असांजे सियासी मुस्तक़बिल जो पतो बि ॾींदी ऐं उहा लकीर इहो ॾसींदी त उहे इनकलाबी काफ़िला पंहिंजे रस्ते में कीअं लुटिजी विया ऐं उनजो मंज़िलो उन्हनि खां कीअं परे थी वियो। उहा लकीर सचे ऐं कूड़ी सियासत विच में फ़र्क़ु बि पैदा कंदड़ सरहद बि बणिबी ऐं उहा लकीर उन तरफ़ वठी वेंदी जंहिं तरफ़ इंसान तमामु घणी तकलीफ़ में गुज़ारनि था। उहा लकीर दर्द जो उहो सरबस्तो दास्तान बि ॿुधाईंदी त आख़िरी शब के हमसफ़र फैज़ न जाने क्या हुए, रह गई किस जगह सबा, सुबह किधर निकल गई। हीअ असीं अवां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं एजाज़ मंगी जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सिंध सिंजी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन